कुनरी में भी पाकिस्तान की आज़ादी जो ॾियारो रवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख्य तक़रीब टाउन कमेटी ऑफिस आॾो थई, जंहिंमें टाउन कमेटी चेयरमैन हाजी शकील बाजवा ऐं असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद हसन खोसो तरफ़ां क़ौमी झंडो फड़कायो वियो ऐं DSP कुनरी गुलाम मुस्तफ़ा काछेलो जी अॻवानी में पुलिस जे दस्ते तरफ़ां सलामी ॾिनी वई। तक़रीब में मकानी इदारे चूंडियल नुमाइंदनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी वापारी तंज़ीमनि, शहरिन ऐं ॿारनि क़ौमी वेस पाए क़ौमी झंडा खणी वॾे अंग में शिरकत कई ऐं पंहिंजे मुल्क सां मोहबत जो इज़हार कयो। हिन मौक़े ते मुल्क जी सलामती, ख़ुशहाली ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ दुआ पिणु घुरी वई। असांजे ज़िले में सभ खां टॉप जो फंक्शन असां वटि कुंडरी में थींदो, जंहिंखे ॾाढो जोश जज़्बे सां असांजा ही कुंडरी जा रवासी मल्हाईंदा आहिनि। कश्मीर जे हवाले सां असां वटि हिते तक़रीरूं थियूं, असां दुआ कई। कश्मीर असांजो अटूट अंग आहे। भी तमाम ज़बरदस्त जोश व खरोश सां प्रोग्राम हिते मल्हायो वियो। अॼु जी आज़ादी जो ॾींहुं असांखे कश्मीर जी आज़ादी वारे दोस्तनि खे बि यादि करणु खपे। कुनरी में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां जश्न आज़ादी जूं तक़रीबुनि ऐं रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन अली रज़ा चौहान सां गॾु काज़ी यूसुफ, सिंध TV न्यूज़, कुनरी।